नाज़रीन, हैदराबाद पुलिस ॿिनि धार शकी मुक़ाबलनि में ॿिनि ॼणनि खे हाफ फ्राई करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस ॿिनि धारदार मुबैना मुक़ाबलनि में ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस शकी मुक़ाबला थाणे ए सेक्शन ऐं थाणे टंडे जाम जी हदुनि में ॼाणा विया आहिनि। ए सेक्शन पुलिस मूजिबि गश्त दौरान अमानी शाह कॉलोनी कब्रिस्तान वेझो पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। ए सेक्शन पुलिस जो दावा पई करे त गश्त दौरान ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार 4 जवाबदारनि खे शक जी बिना ते रुकजण जो इशारो कयो, जिन जवाबदारनि गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जी जवाबी कार्रवाई में हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार थियो, जॾहिं त जवाबदार जा ॿिया साथी मौक़े तां फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस मूजिबि हथु थियल जवाबदार जी सुञाणप अब्दुल रज़ाक झांझेणो जे नाले सां थी आहे। ॿिए पासे टंडो जाम पुलिस बि शकी मुक़ाबले में हिकु ॼणे खे हाफ फ्राई कयो आहे। टंडे जाम पुलिस बि दावा कई आहे त गश्त दौरान शफ़ी बाउंड्री वेझो मोटरसाइकिल ते शकी अंदाज़ में घुमण वारनि जवाबदारनि सां मुक़ाबिलो थी पियो आहे। तर्जुमान जो चवणु आहे त पुलिस मुक़ाबले में ॿिनि तरफ़ा फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिं जे नतीजे में हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार थियो, जॾहिं त जवाबदार जा जेके ॿिया साथी आहिनि उहे मौक़े तां फ़रार थी विया। पुलिस मूजिबि सोघो थियल जवाबदार जी सुञाणप जेका आहे उहा राशिद वाडियो जे नाले सां थी आहे। हैदराबाद पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही ज़ख़्मी ॾोहारियुनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल करे हिननि सां लाॻापियल जेको हिननि जो ॾोहारी रिकॉर्ड आहे उहो हथु कयो पियो वञे। जी।